ये आहिनि मुंहिंजे हथ में कपिड़ा हाजिया ऐं राजिया जा। अस्सलाम वालेकुम। मां वञा थी ॿाहिरि। अॼु आहे वेनसडे ऐं टाइम 11। जीअं जीअं कम वारी मासी निकिरी विया तीअं तीअं मां निकिती आहियां। TCS जी ऑफिस थी वञा। हे कपिड़ा जेसिताईं ॾेई न ईंदमि तेसिताईं मूंखे मज़ो न ईंदो। ऐं 2-3 कम ॿिया बि आहिनि त मां सभई कम जेके आहिनि गॾु करे पोइ वापसि अची वेंदमि ऐं पोइ अची तव्हां सां वरी शेयर कंदमि। मां अची वई घर वापसि। 12 थियण वारा आहिनि ऐं पोस्ट ऑफिस बि वई हुअसि। हे पार्सल आयल हो त पहुचाइनि न पिया। इहो खणी आयमि चैरिटी जो आहे। खोलियां त तव्हां सां शेयर कयां थी। ऐं चांवर ख़तमु थी विया जितां असां हमेशह वठंदा आहियूं उतां वरितमि। हे कम मां इन लाइ कयमि जो मूंखे TCS वञिणो हो ऐं TCS ऐं ही चांवरनि जो मार्केट ऐं पोस्ट ऑफिस सभु हिकिड़े ई पासे आहिनि। त मूं सोचियो त हाणे आई आहियां त सभु कम करे अचां। ऐं न त जेकॾहिं मां तारीख़ जो इंतज़ारु कयां त पोइ वरी सैटरडे संडे ताईं पोइ ॿियो त सभु ठीकु हो। कपिड़नि खे देरि थी वञे हा ॿारनि जी। चांवर हिते अंदरि खणी रखिया आहिनि। कुझु देरि रेस्ट कयमि। हाणे सुराण जेको आहे इहे मथे लाहे छॾींदी कंटेनर में। सुबुह भाॼी वारो आयो त उनखां बसर वरिता हुअमि। सो ऐं हीअ हाणे पार्सल आहे। इहो मां खोलियां चेक कयां थी। आयो आहे चैरिटी जे लाइ त पोइ तव्हां सां शेयर कयां थी। इहो पार्सल खोलियो अथमि ऐं उन में हिकिड़ो हीअ बलोची क़िस्म जो एम्ब्रॉयडर्ड फस्ट क्लास ड्रेस आहे ऐं हिकिड़ो हीअ पर्स आहे माशाअल्लाह। ऐं हिकिड़ो हीअ सिबियल ड्रेस आहे जेको लॻे थो त जंहिं मोकिलियो आहे उनजो को हिकु दफ़ो ई पातल आहे छो त उनजी 3-4 महीना पहिरीं ई शादी थी आहे। हे हिनजो ट्राउज़र अथसि ऐं हीअ जेको आहे हिकिड़ो ॿियो हे बि ड्रेस ईअं ई थो लॻे त जीअं कोई हिकु दफ़ो पातल आहे। ऐं माशाअल्लाह ॾाढा सुठा कपिड़ा आहिनि। अलाह ॾियण वारनि जो क़बूल करे। ऐं उनखां अलावा हीअ जेके आहिनि इयररिंग्स जा 2 पेयर आहिनि ऐं हिकिड़ो हीअ क्लिप आहे। सो वॾी महिरबानी आहे उन्हनि जी जिन इहो मोकिलियो आहे। ऐं हिन महिल त जिन छोकिरियुनि 3 छोकिरियुनि जी शादी हुई तक़रीबन ऐं 3 जेके आहिनि बॉइज़ डिफरेंट हुया। उहे माना हिक ॿिए जा कुझु न थियनि त उन बॉइज़ जे लाइ बि मां छोकिरियुनि जा कपिड़ा उन्हनि जी शादी लाइ मोकिले ॾिना। सो हाणे हीअ अची विया आहिनि त हीअ रखूं था। जीअं ई वरी को ईंदो वेंदो त वरी जिन जो थोरो घटि सामान हुयो उन्हनि ॾे वरी मां इहे शयूं बि मोकिले ॾींदमि इंशाअल्लाह। शाम जा 5 थिया आहिनि ऐं मां हिते चिकन रखियो आहे बॉइल करण लाइ। कुझु मसाला विझी यखनी पुलाउ ठाहींदमि राति जो। उनजे लाइ हॾियुनि वारो जेतिरो बि चिकन हूंदो आहे मां अलॻि करे छॾींदी आहियां हमेशह छो त हॾियुनि मां जेका यखनी ॾाढी सुठी निकिरंदी आहे। सो इहो बॉइल थी रहियो आहे। आराम सां थींदो रहंदो हल्की बाहि ते। ऐं हिन जी यखनी जी अलॻि सां मां वीडियो बि मुंहिंजी अवेलेबल अथव त पुलाउ लाइ यखनी कीअं ठाहिजे ऐं यखनी पुलाउ जी रेसिपी बि अवेलेबल आहे। सो जॾहिं बि इहे रेसिपीज़ मां शेयर नथी कयां त इन जो मतिलबु इहो आहे त इहे सभु अवेलेबल आहिनि। सो हीअ हिते थींदो रहंदो कमु। शाम जा थिया आहिनि 6:30 ऐं हाणे बुर्ची खाने जो टाइम आहे। कुझु कमु करे आई आहियां। कुझु कमु करणु वेंदमि। हाणे सॼे ॾींहं में इहो सनो थुलो जेको बि हो तव्हां सां शेयर कयमि। घणो टाइम आराम कंदे गुज़रियो ऐं अॼु बसि मूंखे हर हाल में वञिणो हुयो कपिड़ा ॿारनि जा मोकिलण जे लाइ। ऐं सुबुह जो वेही मां कंप्लीट कया। कल्ह मां सॼो ॾींहुं कुझु बि न कयो ऐं बसि कल्ह अजीब हिकिड़ी सुस्ती ऐं कुझु पुॼे न पियो मूंखां। मां ऑलमोस्ट सॼो ॾींहुं मां लेट ई गुज़ारियो। ऐं अॼु पोइ सुबुह जो जेसिताईं कम वारी माई कमु पई करे मां साइड ते वेही आराम सां हिननि ॿिन्ही जा कपिड़ा कंप्लीट कया। बटण वटण हणी ऐं लेस घुंघरू ऐं इलास्टिक वग़ैरह सभु करे पोइ जीअं ई उहा माई निकिती तीअं मां बि निकितमि ऐं वञी मां उहे पोस्ट करे आयमि कपिड़ा। ऐं इलाही ॾींहंनि खां मूंखां हैदराबाद मां हिकिड़ी मुंहिंजी फ्रेंड हुई। उन चयो त मां पार्सल मोकिलियो आहे बाय पोस्ट पाकिस्तान पोस्ट त उहो जेको आहे तोखे मिलियो। रोज़ानो वीचारी पुछंदी। ऐं हे जॾहिं मां TCS वियमि त उहो बिल्कुलु ई वेझा वेझा आहिनि 2 शयूं। त मां पाण ई पोस्ट ऑफिस हली वियमि ऐं सदोरनि इहो जवाबु ॾिनो हा तव्हांजो पार्सल पियो आहे ऐं तव्हांजे एरिया जे लाइ असां वटि पोस्टमैन कोन्हे इन करे। ऐं यकीन कयो मुंहिंजा एॾियूं शयूं रहिजी थियूं वञनि ऐं ख़ासि तौर ते पार्सल त जॾहिं बि को मूंखे ॿुधाए छॾींदो आहे त असां पार्सल मोकिलियो आहे ऐं मूंखे न मिलंदो आहे त मां पाण वञी वठी ईंदी आहियां। उनखां पोइ चांवर ख़तमु थी विया त जंहिं मार्केट मां असां वठंदा आहियूं उहो बि उते ई आहे। त मूं चयो अॻु मां निकिती आहियां त उन ई हिकिड़े ई रिक्शा में वञी उहो मूंसां गॾु गॾु हलंदो रहियो। हिते पाड़े जो ॾिठल वाइठल आहे त उन सां ई वञी सभु कमु करे फाइनली मां घर मोटी आयमि। अदी रुचिका वर्मा मूंखे हमेशह चवंदी आहे त पब्लिक ट्रांसपोर्ट में सफ़र न कयो। सो ॻाल्हि इहा आहे त सैटरडे संडे खां सवाइ बाक़ी सभु ॾींहं मूंखे सिर्फ़ु पब्लिक ट्रांसपोर्ट ई हूंदी आहे।
त हूअं त चांवर वठण या पोस्ट ऑफिस जो कमु कोई एॾो मतिलबु अर्जेंट न हुयो, उहो त मां सैटरडे संडे जो इंतज़ारु करे पई सघां, पर मूंखे मेन जेको हुयो त ॿारनि जा कपिड़ा टाइम सां पहुचनि, उन कपिड़नि पहुचाइण जे चकर में मां बसि वियमि ॿाहिरि। पोइ वियमि त सभु शयूं वेझियूं वेझियूं भरिसां भरिसां हुयूं त सॼा कमु करे अची वियमि। 2 मास्क पाए वियमि ऐं जेको आहे सैनिटाइज़र ते ज़ोर हूंदो आहे सॼो। एहतियात ज़रूरी आहे, बहरहाल ज़िंदगी मौत अलाह जे हथ में आहे, पर ॼाणी वाणी के अज़ाब में वञण खां पाण खे बचाइजे त वधीक बहितर आहे। ऐं जान जेका आहे अलाह जी अमानत आहे, उन में ख़यानत नाहे करणी, उन जी हिफ़ाज़त करणी आहे। इहो चई नथा सघूं त हीअ ज़िंदगी त मुंहिंजी आहे न, मुंहिंजी मर्ज़ी। छाजी मुंहिंजी मर्ज़ी? कहिड़ी मर्ज़ी? पंहिंजे जान ते अख़्तियार कोन्हे, जंहिं महिल चाहे वापसि वठे। सो बहितर इहो ई आहे त उनजो असांखे पंहिंजे तरफ़ां एहतियात करिणो आहे, केयर करणी आहे ऐं ॼाणी वाणी काई अहिड़ी हरकत नाहे करणी जंहिंसां असां बीमार थियूं, छो त असांखे पंहिंजे इन अमानत जो हिसाबु ॾियणो आहे ज़िंदगीअ जो। तव्हां पाण ॾिसो त जॾहिं असांजे दीन में जॾहिं ॿिए खे मारण जो गुनाह हिकिड़े क़तल जो आहे, त पाण खे मारण यानी ख़ुदकुशी करण जो गुनाह बि हिकिड़े क़तल जो ई आहे, उहो बि हराम मौत आहे। त पंहिंजी जान ते कोई अख़्तियार नाहे असांखे, तंहिंजे करे असां पाण सां का मस्ती नथा करे सघूं त हलो न त न पातमि मास्क, का ॻाल्हि न आहे, हे न कयमि हो न कयमि, परवाह न आहे। सो बहरहाल ज़रूरी आहे पंहिंजो ख़्यालु रखणु, या का बहादुरी न आहे त असां बसि वॾा मुड़ुस माण्हू आहियूं, असांखे त कुझु थींदो ई कोन्हे, ईअं हलिया था वञूं ॿाहिरि, इहो न थींदो, छो त एहतियात ज़रूरी आहे। ऐं बसि इहो ई सॼे ॾींहं में कयो अथमि। अञा मूंखे प्लांट्स खे पाणी ॾियणो आहे, सो ॾिसां थी टाइम मिलियो त उहो बि वञी करे ईंदमि। गर्मी ॾाढी आहे, ज़रूरी आहे करणु। ऐं कम वारी माई जेका आहे असांजी, उहा असल में हली वई आहे, उनजे भाउ जो चालीहो, त पंहिंजी 2 नंढियुनि भेणुनि खे हिते छॾे वई आहे। सो उहे थियूं अचनि कमु करण जे लाइ, बसि जहिड़ो बि कनि थियूं, फ़िलहालु मूंखे गुज़ारो करिणो आहे ऐं ॿी का गुंजाइश कोन्हे का एतिराज़ु करण जी। कमु हले थो पियो, ठीकु आहे। 2-3 ॾींहं बचा आहिनि रमज़ान जा, चाहींदमि त जेतिरो घणे खां घणो थी सघे क़ुरान शरीफ़ पढ़ी वठां। इन करे मां ॿिया कम, ॿियूं एक्टिविटीज़ इहे नथी कयां त जीअं मां इहो टाइम हिन पंहिंजे कम खे ॾेई सघां, दिलि थी चाहे ॾाढी। सो इहे सॼियूं एक्टिविटीज़ जेके मुंहिंजियूं हूंदियूं आहिनि, मूंखे पंहिंजा कपिड़ा सिबणा आहिनि, या मूंखे कुझु डेकोरेशन्स आहिनि, कुझु वीडियोज़ ठाहिणियूं आहिनि जेके डिफरेंट टॉपिक्स ते मां रखी वेठी आहियां, त इहो मां कंदमि कॾहिं न कॾहिं। त उहे बि जेके आहिनि मां सभु ईद खां पोइ कंदमि इनशाअल्लाह। ऐं निधि, मुंहिंजे ख़्याल में निधि नालो हुयो, त उन्हनि मुंहिंजी वीडियो ॾिठी जेका मां होटल वारी शेयर कई, त उन्हनि खे बीलनि खे अंदरि न पिया अचणु ॾियनि, त निधि ॾाढो हुन ते इज़हार कयो अफ़सोस जो, त मूंखे हैरत थी आहे। त ऐं अगरि मां नालो निधि ग़लति थी खणा त सॉरी, ठीकु आहे, मां चेक न कयो हींअर त इहो कमेंट कंहिं कयो। त बहरहाल इंडिया मां हिकिड़ी हिंदू छोकिरी चयो, त मूंखे ॾाढो ॾुख थियो आहे त पाकिस्तान में हिंदुनि सां अहिड़ी तादी थींदी आहे या अहिड़ो रवैयो थींदो आहे। अहिड़ो कुझु न थींदो आहे। मुंहिंजी पंहिंजियूं, असां सभिनीनि जूं इलाही सारियूं दोस्ती आहिनि हिंदू फैमिलीज़ सां। हिंदू आज़ादु आहिनि, ख़ुदि मुख़्तियार आहिनि, उन्हनि जूं प्रॉपर्टीज़ आहिनि, उन्हनि जूं फैक्ट्रीज़ आहिनि, कारोबार उन्हनि जो आहे, ॿार उन्हनि जा बहितरीनु तालीम हासिलु कनि था, को फ़र्क़ु न आहे। गॾु क्लासनि में, गॾु बेंचिस ते वेही पढ़ंदा आहिनि मुस्लिम ॿारनि सां, असां में इहो फ़र्क़ु न आहे। बाक़ी जेके पिनण वारा क़बीला आहिनि, ख़ाना बदोश क़बीला जेके पिनंदा था वतन, उन्हनि खां अक्सर माण्हू परे भॼंदा आहिनि, उन्हनि खे वेझो न अचणु ॾींदा आहिनि, जीअं अछूं त सम्झो। सो अहिड़ी काई ॻाल्हि न आहे। ऐं उनखां सवाइ कोई ज़हीर शायदि उन बि कमेंट कयो, बार बार उनजा ॾाढा सारा कमेंट आहे, त मां नओं चैनल खोलियो आहे त मूंखे सपोर्ट कयो। बिल्कुलु मां सपोर्ट कयां थी, पर हर शइ जो जवाबु कमेंट में लिखी नथो ॾेई सघिजे। इन शॉर्ट जेका ऐप आहे उहा तव्हां गूगल तां इंस्टॉल कयो, तव्हांखे मिली वेंदी। उनखां पोइ ईअं न आहे त तव्हां ऐप इंस्टॉल कई ऐं हाणे तव्हां सभु कुझु करे वेंदव। उन में तव्हांखे नंढियूं नंढियूं वीडियोज़ ठाहे पहिरियों 2-3 तजुर्बा करणा आहिनि। एडिटिंग कीअं थींदी, नंढा नंढा टुकड़ा कीअं जोड़बा पाण में, जेके मां सॼो ॾींहुं जो मां सुबुह खां टुकड़ा ठाहींदी आहियां शाम ताईं, त ईअं न हूंदो आहे त मुंहिंजो कैमरा होल्ड ते हूंदो आहे, उहो कैमरा बंदि ई हूंदो आहे। हर टुकड़ा ठाहे ठाहे पोइ शाम जो वेही मां उन्हनि खे ॻंढींदी आहियां उन इन शॉर्ट ऐप में, ठीकु आहे। उनखां पोइ उन में आवाज़ु कीअं ग़ाइबु कजे, अगरि बोर्ड आहे, म्यूज़िक आहे, कीअं थो गुम करे सघिजे, उन मथां नओं साउंड कीअं भरिजे, ऐं अहिड़े क़िस्म जूं सभु शयूं उहा तव्हांखे तजुर्बा करे करे पोइ ईंदियूं। त इहो एॾो सारो लिखी मां कमेंट में नथी सम्झाए सघां। सो प्लीज़, उमेदु आहे त हीअ कुझु जेके ॻाल्हियूं मां चवां थी, इहे ॿुधी तव्हांखे सम्झ में अची वेंदो। ऐं सोचां थी त इलाही ॾींहंनि खां दिलि पई चाहे मां पंहिंजे उस्ताद जे बारे में, मुंहिंजो प्राइमरी स्कूल जो टीचर, उनजे बारे में मां कुझु ॻाल्हियूं कयां, पर उनजे बारे में हाणे हिन महिल ॻाल्हियूं करणु माना
एतिरो जल्दी ॻाल्हि ख़तमु नथी थी सघे, इन करे मां कोशिशि कंदमि त सुभाणे इंशाअल्लाह या कंहिं अलॻि सां वीडियो में मां उन जो ज़िक्र ज़रूरु कयां। पंहिंजे मुहसिननि खे यादि रखिजे हमेशह। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। अॼु इहो ई सभु कुझु जेको बि मां तव्हां सां थोरो घणो शेयर कयो आहे। ऐं अलाह सी तव्हां ख़ुशि रखे, सलामत हुजो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। इंशाअल्लाह वरी ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।